खैरपुर नाथन शाह अल्लाह के गोट लूलजा में सूफ़ी सीनियर रिटायर्ड टीचर साईं मोहम्मद वारिस बबर सां शाम मलाई पई वञी, जंहिंमें मच कचहरी जो इनकाद कयो वियो, जंहिंमें सुगड़ ऐं सूफ़ी फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां वास्तो रखंदड़ सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। हिन मच कचहरी जा ख़ासि महिमान तालका एजुकेशन ऑफिसर सर अला वरायो खोसो साहिब आहिनि ऐं सीनियर सुपरवाइज़र सर मोहम्मद अमीन गाॾही ऐं गस्टा अॻुवाण अला रखियो खोसो ऐं ॿियनि जी शिरकत। के बलोच, सोच टीवी, के शाह।